अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में आओ या सायरा सुहरो आओ यहाँ पेरिया गुल सबका बेरी का नजर हेडलाइन ते। रिसालपुर पीएफ अकेडमी में कैडेट से पासिंग आउट परेड नेवल चीफ एडमिरल नवीद अशरफ खास मेहमान तो शरीक परेड जो मुआयनो नेवल चीफ चयो आहे त पाकिस्तान जी कोशिशनि सां खिते में जंगबंदी मुमकिन थी मुकम्मल जंगबंदी सां ही सूरत हाल बेहतर थी सघे थी। तकरीब खिताब कंदे एडमिरल नवीद अशरफ वधीक चयो आहे त पाकिस्तान कंहिं बि अगराई जो मुंह तोड़ जवाब ॾियण लाइ हर वक़्तु तयार आहे। हक़ जे मौक़े में पाकिस्तान जी सामूंडी फौज भारतीय नेवी के अगराई करण न ॾिनी। पाकिस्तान जी हवाई फौज जदीद टेक्नोलॉजी सां लेस आहे। गुज़िरियल साल में पाकिस्तान एयरफोर्स सलाहियतनि जो भरपूर मुज़ाहिरो कयो। पाकिस्तान ईरान अमरीका की ॻाल्हियुनि जे ॿिए मरहले में पाकिस्तान ईरान अमरीका की ॻाल्हियुनि जे ॿिए मरहले जी आछ करे छॾी। धुरियुनि खे जंगबंदी जो मुद्दो ख़त्म थियण खां अॻु ॿीहर इस्लामाबाद में ॻाल्हियुनि जी तजवीज़। अमरीका खाबू इदारे पाकिस्तान जे बिनाला अमलदारनि जे हवाले सां रिपोर्ट में चयो आहे त अमरीका ईरान विच में ॻाल्हियुनि जो ॿियो मरहलो ख़मीस जे ॾींहुं थी सघे थो। अमरीकी टीवी मूजिबि अमरीका ऐं ईरान विच में ॻाल्हियूं अञा बि जारी आहिनि। अमरीका जे नायब सदर जेडी वेंस चयो आहे त ईरान सां ॻाल्हियुनि में काफ़ी अॻु भराई थी आहे। बाल हाणे तहरान जे कोर्ट में आहे। इहो पहिरियों भेरो आहे जो ईरानी ऐं अमरीकी क़यादत एतिरी आला सतह ते मुलाक़ात कई। हिकु इंटरव्यू में जेडी वेंस वधीक चयो आहे त ईरान सां ॻाल्हियुनि जे ॿिए मरहले जे हवाले सां ॻाल्हि ॿोल हलंदड़ आहे। इहो ईरान जे मथां आहे त उहो अॻिते वधण लाइ कहिड़ा क़दम थो खणे। असां ईरान खे पंहिंजी रेड लाइन ॿुधाए छॾी आहे। ईरान कॾहिं बि एटमी हथियार हासिल नथो करे सघे। ईरान जे सदर मसूद पज़ेश्कियान चयो आहे त तकरार जे हल लाइ सिफ़ारतकारी तरजीह रस्तो आहे। इस्लामाबाद ॻाल्हियूं हतमी नतीजनि ताईं उन करे न पहुतियूं छो त अमरीका नेक नियती जो मुज़ाहिरो न कयो। ॻाल्हियुनि दौरान अमरीका वधीक मुतालबो रखे छॾिया। ईरान जे सदर मसूद पज़ेश्कियान ऐं फ्रांसीसी सदर एमनॉल मैक्रोन विच में फ़ोन ते राब्तो। ईरानी सदर चवण आहे त यूरोप अमरीका खे बैनुल अक़वामी कानून जी पासदारी ते आमादा करण में तामीरी किरदार अदा करे सघे थो। धमकियूं दबाउ ऐं फौजी कार्रवाइनि सां खिते में सिर्फ़ अमरीका लाइ पाण मसइला वधी वेंदा। तकरार जे हल लाइ सिफ़ारतकारी तरजीह रस्तो आहे। पाकिस्तान स्टॉक मार्केट में तेजी जो रुझान ट्रेडिंग दौरान 100 इंडेक्स में 4000 खां वधीक पॉइंटनि जो इज़ाफ़ो। 100 इंडेक्स 1,64,683 पॉइंटनि जी सतह ते पहुची वियो। आलमी मार्केट में कचे तेल जी क़ीमतनि में बि घटिताई। अमरीकी कचो तेल $96 ऐं ब्रेंट क्रूड ऑयल $97 फी बैरल थी वियो। सिंध हुकूमत पारां हलंदड़ हफ़्ते सखर खां शिकारपुर ताईं पीपल्स बस सर्विस शुरू करण जो फ़ैसिलो। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर जी सदारत हेठि आला सतही इजलास शहरियुनि खे बहितर सफ़री सहूलियतनि जी फराहमी ऐं नवनि रूट्स लाइ ख़ासि इंतज़ामनि ते गौर वीचार। इजलास में सखर ऐं हैदराबाद जी औरतुनि खे पिंक स्कूटीज़ फराहम करण लाइ जल्द तक़रीबूं मुनक़िद करण जो बि फ़ैसिलो। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर चयो आहे त औरतुनि खे बाइख्तियार बणाइण ऐं उन्हनि खे महफ़ूज़ सफ़री सहूलियतूं फराहम करण सिंध हुकूमत जी अवलीन तरजीह आहे। हैदराबाद लाइ ख़ुसूसी रिथाबंदी कई पई वञे। हैदर चौक खां कोसार ऐं हैदराबाद खां टंडोला रूट्स ते पीपल्स बस सर्विस जल्द शुरू कई वेंदी। जीडी अगवा राशिद शाह राशदी चयो आहे त पीर पागारे जे हुकुम ते करप्शन ख़िलाफ़ लॉन्ग मार्च कंदासीं। सियासत भत्ते जो ॿियो नालो बणिजी वई आहे। हुक्मरान ज़मीननि ते कब्ज़ा करे रहिया आहिनि। वकीलनि खे पंहिंजी ताक़त जो अंदाज़ो नाहे। लाड़काने में मौज़म अब्बासी ऐं ॿियनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे राशिद शाह राशदी वधीक चयो आहे त लाड़काने खां जदोजहद जी शुरूआत कई आहे। कुंड ख़र्च में वेंदासीं। सिंध जूं केतिरियूं ई शख़्सियतूं फंक्शनल लीग में शामिल थी रहियूं आहिनि। सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर सैयद अब्दुल्ला शाह जी अॼु 19वीं वरसी भानसईदाबाद भरिसां ॻोठ वरियो वाहण में वरसी जी तक़रीब। वॾे वज़ीर सैयद बरात अली शाह पारां मज़ार ते हाज़िरी गुलनि जी चादर चाढ़े फातिहा ख़्वानी। तक़रीब पीपल्स पार्टी जे अॻवाननि समेत कारकुननि जी वॾे अंग में शिरकत। दादू ज़िले में कणक जे खुर्द बुर्द में मुलविस ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं। ब इंस्पेक्टर मोतल
खुराक खाते नोटिस वठंदे दादू ऐं मोहंदड़ गुदामनि जे इंचार्ज शोएब मक्सी खे मुअतल करे छॾियो। जोही गुदाम जे फूड इंस्पेक्टर अली असगर पमर खे बि कणिक जे खुर्द बुर्द जे इल्ज़ाम हेठि मुअतल कयो वियो। खेरपुर वेझो तेज़ रफ़्तार ट्रालर मोटरसाइकिल सवारनि मथां चढ़ी वियो। माउ पुट फौत कौमी शारा मंगी झाली वटि खौफ़नाक रोड हादसो। गोठ खान मोहम्मद फुलपोटो वासी औरत जियान खातून ज़ाल गुलाम सरवर फुलपोटो ऐं संदसि मासूम पुटु शहमीद मौक़े ते फौत। गुलाम सरवर फुलपोटो ॿुधायो त हू खेरपुर खां ॻोठ वापसि वञी रहिया हुआ त साणनि हादिसो पेश आयो। चक वेझो कणिक जे फसल मां नींगड़ जो ॻरियल हालत में लाश मिलियो। ॻोठ अबदू सोभो लॻ हथायल लाश जी सुञाणप न थी सघी। इतला ते पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कराए छॾियो। पुलिस जो चवणु आहे त नींगड़ जी सुञाणप थियण बाद वधीक कानूनी कार्रवाई अमल में आंदी वेंदी।